मुंहिंजो नालो अली आहे ऐं अॼु असां गॾिजी हिकु मॉन्स्टर ठाहींदासीं। मूंखे मॉन्स्टर तमामु घणा पसंदि आहिनि। अव्हां मॉन्स्टर खां रुॼंदा त न आहियो? आई एम श्योर नॉट। मॉन्स्टर ठाहिण लाइ कुझु कैलकुलेशन करणी पवंदी। असां एडिशन जी मदद सां कुझु प्रॉब्लम्स खे हल कंदासीं ऐं पोइ असांजो मॉन्स्टर ठहंदो रहंदो। असांजो पहिरियों सवाल आहे, Last year, a toy company that makes the model of superheroes sold 2046 model of Spider-Man and 1821 models of Superman. How many models of superheroes did the company sell in all? प्लेस वैल्यू जी मदद सां मां नंबर्स खे लिखंदसि त जीअं जोड़ एडिशन जो सवाल हल करे सघां। सो स्पाइडरमैन मॉडल्स आर 2046। इन्हनि खे मां हीअं लिखियो आहे ऐं सुपरमैन जा मॉडल्स आहिनि 1821। हिन नंबर्स खे असां पहिरें नंबर जे हेठां लिखंदासीं। हीअं ही वर्टिकल अरेंजमेंट ऑफ सम आहे। हाणे वंस खे वंस सां जोड़ कंदासीं। 6 + 1 is 7। हाणे टेंस खे टेंस सां 4 + 2 is 6 ऐं 100 खे 100 सां 0 + 8 is 8 ऐं 1000 खे 1000 सां 2 + 1 is 3। आंसर is 3867। वाओ, ही ॾिसो मुंहिंजो मॉन्स्टर ठहण शुरू थी वियो। असांजो ॿियो सवाल आहे, टॉय कंपनी ऑर्डर्ड सम मटेरियल्स। दे स्पेंट ₹1980 on tin and 4544 on wood. How much money did they spend in all? हिन सवाल खे हल करण बि आसान आहे। हाणे अव्हां गॾु हल कयो। 0 + 4 is 4। 8 + 4 is 12। 2 खे टेंस जी प्लेस ते लिखंदासीं ऐं 1 खे कैरी फॉरवर्ड कंदासीं। हिन 1 खे 100 जी प्लेस ते मथे लिखंदासीं। 9 + 5 is 14। पर असां हिन में कैरी फॉरवर्ड कयल 1 बि जोड़ कंदासीं त ही थी वियो 15। 5 खे 100 जी प्लेस ते लिखो ऐं 1 खे कैरी फॉरवर्ड कयो ऐं हाणे आहे 1 + 4 that is 5 ऐं हिन में कैरी फॉरवर्ड कयल 1 जोड़ कयो त थी वियो 6। त जवाब आयो 6524। वाओ, मुंहिंजे मॉन्स्टर जूं अखियूं ऐं वात ठही वियो आहे। आई एम वेरी एक्साइटेड। असांजो टियों सवाल आहे, A robot manufacturer made 3098 B-bots and 2494 blue bots. How many robots did the manufacturer make in all? हाणे अव्हां सॉल्व कयो त जीअं मुंहिंजो मॉन्स्टर जल्दी सां ठही वञे। त जवाब आयो 5592 ऐं ही आहे मुंहिंजो मॉन्स्टर। हुर्रे! हेलो, मां आहियां फ्रेंडली मॉन्स्टर। हाणे अव्हां एडिशन जी प्रैक्टिस कयो। Solve the following. In the school supply cabinet, there are 2608 sheets of yellow papers.
and 749 sheets of orange papers. For students to make monsters, how many sheets of papers are there in all? Miss Khan, the art teacher, bought some resources for the project. She spent 2,996 rupees on poster paints and rupees 1,062 on brushes and sheets to make monster drawings. How much money did Miss Khan spend in all?